अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ बोलना बस। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह ताला पंहिंजे बाननि खे आज़माईंदो आहे। कॾहिं माल मिल्कियत दुनिया दौलत सेहत ऐं तंदुरुस्ती ॾेई, कॾहिं अल्लाह ताला पंहिंजे बाननि खे आज़माईंदो आहे मिसकीनी गुरबत बीमारी तकलीफ़ ॾुख ऐं ग़म ॾेई। दुनिया में कोई शख़्स अहिड़ो तव्हांखे न मिलंदो जंहिंजी सॼी ज़िंदगी सुखनि में गुज़री हुजे। भली मुल्क जो सदर हुजे वज़ीर आज़म हुजे पर ज़रूरु उनखे ज़िंदगी में ॾुख पहुतो हूंदो। कॾहिं अबे जे जुदाई जो, कॾहिं अमर जे जुदाई जो, कॾहिं औलाद जे जुदाई जो, कॾहिं दोस्तनि जे जुदाई जो। अहिड़े नमूने सां कोई शख़्स अहिड़ो बि तव्हांखे न मिलंदो जंहिंजी सॼी ज़िंदगी ॾुखनि में गुज़री वई। ग़रीब हूंदो, मिसकीन हूंदो, रोड ते पथर कुटींदो, पर कॾहिं त ज़िंदगी में ख़ुशी थी वेंदसि। शादी कई हूंदई हुनजी ख़ुशी, घर में बचिड़ो ॼाओ हूंदो हुनजी ख़ुशी, ईद जे ॾींहुं नवां लटा पाता हूंदई हुनजी ख़ुशी। बहरहाल दुनिया में ॾुख बि ईंदा, सुख बि ईंदा, शादियूं बि थींदियूं, ग़मियूं बि थींदियूं, नफ़ा बि थींदा, नुक़सान बि थींदा। हाणे सुख मिले त छा कजे, ॾुख मिले त छा कजे, शादी हुजे त छा कजे, ग़मी हुजे त छा कजे। उनजे लाइ अल्लाह साईं फरमायो ला इन शकरतुम लाज़ीदन्नकुम। रब फरमायो है मुंहिंजा बाना जेकर मुंहिंजी नेमत मिलाई तो किरोड़ जो बंगलो ठहरायो, 80 लख जी पराडो गाड़ी वरिती, 50 जरेब ज़मीन जो सौदो कई, घर में बचड़ो ॼाओ आया, पुट जी शादी जी ख़ुशी आहे, हाणे नाच न कजां, गाना न हलाजां, मौसीक़ी राग न ॿुधजां, अदाकार फनकार न घुराइजां, शराब जूं बोतलूं पंहिंजे उताक में संगत खे न पियारजां। फरमाई ला इन शकरतुम लाज़ीदन्नकुम। रब फरमायो मुंहिंजी नेमत मिलाई त वुज़ू करे मस्जिद में आ, बरकातूं नफ़िल नमाज़ शुक्राने जी नीयत सां पढ़ी रब खां दुआ घुरिया, अल्लाह ही बंगलो भी तो ॾिनो, गाॾी भी तो ॾिनी, ज़मीन भी तो ॾिनी, बचड़ो भी तो ॾिनो, पुट जे शादी जी ख़ुशी भी तो नसीब कई आ। या अल्लाह ही सब मेहरबानियूं सब नेमतूं तुंहिंजूं हन। फरमाई ला इन शकरतुम लाज़ीदन्नकुम। जेकॾहिं ईअं शुक्र कंदव त मां रब अञा वधाए ॾींदोसां। मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम। रब फरमायो मूंखे छा थींदो जो मां तव्हांखे अज़ाब कयां जेकॾहिं तव्हां शुक्रगुज़ार बाना बणिजी वञो।
कहो मूंखे फ़ाइदो थींदो जो तव्हांखे पैदा करे वरी बाहि में साड़िया मुंहिंजी तव्हां सां दुश्मनी त कान्हे। फरमाई इन्नल्लाह बिन्नासि लरऊफुर रहीम। रब फरमायो एतिरो अबो अम्मा तव्हांजे मथां महिरबान ऐं शफ़ीक़ न आहे जेतिरो मां रब तव्हांजे मथां महिरबान ऐं शफ़ीक़। अम्मा पंहिंजे बच्चे खे बाहि में साड़ी पोइ रब पंहिंजे बाने खे बाहि में कीअं साड़ींदो। हदीसुनि जे किताबनि में अचे थो हिकु कुराड़ी माई नबी साईं वटि आई। साईं जन खां सुवाल कई साईं तव्हां पाण फरमायो आहे एतिरो अम्मा जो पंहिंजे बच्चे सां प्यार न आहे जेतिरो रब जो पंहिंजे बाने सां प्यार आहे। साईं जन फरमाया हाओ अम्मा मां ईअं फरमायो आहे। उन माई चयो साईं तव्हां ईअं बि फरमायो आहे जेतिरो अम्मा जो पंहिंजे बच्चे सां प्यार आहे रब जो 70 दफ़ा इन खां वधीक बाने सां प्यार आहे। साईं जन फरमाया हाओ अम्मा मां ईअं बि फरमायो आहे। त उन माई चयो साईं मां चुल्हे ते वेठी हुअसि बाहि ॿरे पई मुंहिंजो नंढड़ो बचिड़ो ज़रे ज़रे बाहि ॾे पियो वञे मां उनखे बाहि खां बचायांसि पई वरी बाहि ॾे पियो वञे वरी बाहि खां बचायांसि पई। साईं मुंहिंजी दिलि त एतिरो बि बर्दाश्त नथी करे जो मुंहिंजे बच्चे खे आंगुर में को बाहि जो तओ अचे। पोइ रब जंहिंजो 70 दफ़ा मूंखां वधीक बाने सां प्यार आहे उहो रब पंहिंजे बाने खे बाहि में कीअं साड़ींदो। साईं ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। वॾो सुवाल कई साईं जन ख़ामोश थी छो त क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो वमा यल्तिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। रब फरमायो मुंहिंजो नबी पंहिंजी मर्ज़ी सां न ॻाल्हाईंदो आहे जॾहिं बि मुंहिंजो सुहिणो नबी ॻाल्हाईंदो आहे ज़ुबान मुहम्मद मुस्तफ़ा जी हूंदी आहे पर कलाम अल्लाह जो हूंदो आहे। अल्लाह ताला जिब्रील खे हुकुम कयो जिब्रील जी रब जलील वञ मुंहिंजे महबूब खे चओ सोना हिन माई सच चयो आहे जेतिरो अम्मा जो पंहिंजे बच्चे सां प्यार आहे मां रब जो 70 दफ़ा इन खां वधीक बाने सां प्यार आहे। जीअं अम्मा पंहिंजे बच्चे खे बाहि में जलण बर्दाश्त नथी करे मुंहिंजा महबूब मां रब बि पंहिंजे बाने खे बाहि में कोन साड़ींदुसि पर बशर्ते के बानो मां रब खे रब त सम्झे। मां रब पंहिंजे बाने खे बाहि में कोन साड़ींदुसि पर बशर्ते के बानो मां रब खे रब त सम्झे। बाज़ी जा मुस्लमानो हाणे मां तव्हां खां पुछां थो जेको बानो रब खे रब सम्झंदो उन नमाज़ छॾींदो। बस जेको बानो रब खे रब सम्झंदो आहे उनजी कंध ते काती वही वेंदी पर नमाज़ खे न छॾींदो। जीअं मुंहिंजो सुहिणो हुसैन साईं करबला जी सरज़मीन ते आयो 72 साथी शहीद थी विया ॿाहिरि शहीद थी विया सौट शहीद थी विया बचड़ा शहीद थी विया खीमल खे बाहि मिली वई यार जी का शइ न बची सिर्फ़ जान बची आहे। ज़ोर जे नमाज़ जो टाइम थी वियो हज़रत हुसैन साईं फरमायो शिमरा परे थी त मां नमाज़ पढ़ां। शिमरे जो यार तूं अॼु मां नमाज़ पढ़बी आहे वुज़ू सां पीअण जे लाइ पाणी कोन्हे तूं नमाज़ कीअं पढ़ंदे। हज़रत हुसैन साईं फरमायो तूं क़ुरान मजीद खां जाहिल आहे अल्लाह साईं फरमायो फ़इल्लम तजिदू माअन फतयम्ममू सईदन तय्यबा। 6 सिपारू सूरत माइदा तो बड़ा रब फरमायो मुसलमानों जंहिंखे पानी न मिले त मिट्टी सां तयम्मुम करे भी नमाज पढ़े। हज़रत हुसैन साईं मिट्टी सां तयम्मुम करे नमाज जी नियत कई क़याम कई रुकू कई जॾहिं सजदे में विया दुश्मन वार कयो सिर दग खां जुदा थी वियो। इन जे करे के अल्लाह वारे चयो नबी नाना अली बाबा शराफत हो तो ऐसी हो चले खंजर
खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। तयम्मुम खाक से हुए लहू से गुस्ल सैयद हो। लबे दरिया प्यासों की शहादत हो तो ऐसी हो। सरे नेज़े पे हजरत ने सुनाया यूं कलामुल्लाह। फरिश्ते भी हुए हैरान तिलावत हो तो ऐसी हो। नबी नाना अली बाबा शराफत हो तो ऐसी हो। चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। जेको बानो रब खे रब सम्झंदो आहे उनजो सिर दड़ खां जुदा थी वेंदो पर नमाज़ खे न छॾींदो। ऐं बाज़ी जा मुसलमानो नमाज़ अहिड़ो अमल थो जो कॾहिं बि नमाज़ जी माफ़ी नथी मिली सघे। तूं ग़रीब आहे तूं ते ज़कात न आहे, तूं ग़रीब आहे तूं ते हज न आहे, तूं बीमार आहे तूं ते रोज़ो बि न आहे। ख़ुशि थी पियो रोज़ो रखजांइ, तूं सफ़र में आहे तो ते रोज़ो न आहे। घर मोटी अची कज़ा कजांइ। पर नमाज अहिड़ो अमल जो अमीर ते त नमाज पर ग़रीब ते बि नमाज, वॾे ते त नमाज पर नंढे ते बि नमाज। मां नथो चवां मुंहिंजे नबी फरमायो मुरूस बियानकुम बिस्सलाति इज़ा बलगू सबा। फरमायो तव्हांजा बच्चा 7 सालनि जा थियनि त नमाज जो हुकुम कयो। घर में त नमाज पर सफ़र में बि नमाज। मां नथो चवां क़ुरान तू फरमाया इज़ा ज़रबतुम फिल अर्ज़ अल तकसुरू मिनस्सलाह। पंजो सिपारो सूरत निसा तो पढ़ा। रब फरमायो जॾहिं तव्हां ज़मीन में शरई सफ़र कयो 48 माइल यानी 72 किलोमीटर पोइ बि नमाज खे छॾिणो न आहे। एतिरी तव्हां सां रिआयत आहे जो 4 रकात फ़र्ज़ नमाज आहे त अल तकसुरू मिनस्सलाह खुटाए करे 2 रकातूं फ़र्ज़ नमाज पढ़ो पर सफ़र में बि नमाज जी माफ़ी न आहे। तंदुरुस्त थी त नमाज पर बीमार थी बि नमाज। मां नथो चवां मुंहिंजी नबी फरमायो बि नथा सघो त वेही पढ़ो, वेही नथा सघो त सुम्ही इशारनि सां नमाज पढ़ो। जेसि ताईं होश अथव तेसि ताईं नमाज जी माफ़ी न आहे। बाक़ी बेहोश थी वियो त पोइ मयार कंद। मरा खां बाद हज न आहे, रोज़ो न आहे, ज़कात न आहे, कुर्बानी न आहे। पर बाज़ी तुरजा मुसलमानो नमाज अहिड़ो अमल था जो मरा खां पोइ बि जारी। जनाज़े जी नमाज ये नमाज हले थी, सूरतूं इन जूं मुख़्तलिफ़ पर आहे सही। कब्र में रोज़ो कोन्हे, कब्र में हज कोन्हे, कब्र में ज़कात न आहे। पर मुंहिंजे नबी फरमायो ये नमाज कब्र में बि हलंदी। मां नथो चवां मुंहिंजे नबी फरमायो जॾहिं नमाज़ी मरी थो वञे कांदी हिनखे कब्र में पूरे मोटी था अचनि। मुनकर नकीर फरिश्ता कब्र में पहुचनि था हिसाब जे लाइ त नमाज़ी चए थो दऊनी अन उसल्ली। यार मूंखे थोरी मोहलत ॾियो त मां 2 पहर जी नमाज़ पढ़ी वठां। सम्झो सुभान अल्लाह। जंहिं महिल बि हुनखे दफ़न थो कजे हुनखे ईअं थो महसूसु थिए ॼण सिजु लहण। फरिश्ता चवंदा या अल्लाह हिनखे त हिते बि नमाज़ तई रफ़ में तो छॾे ॾियोसि नमाज़ी खे जन्नत जी दरी खोले ॾियोसि, जन्नत जो बिस्तरो विछाए ॾियोसि। फरमाए थो नम नम कनऊ मतारूस। ओ मुंहिंजा नमाज़ी बाना बसि हाणे निंड कर। जीअं शादीअ जी पहिरीं राति घोट पंहिंजे कुंवार सां सुकून में हूंदो आहे ईअं क़ब्र बि तुंहिंजे लाइ कुंवार अथई। नमाज़ जे सदके क़यामत ताईं पियो मज़ा माण। या नमाज़ क़ब्र में बि हलंदव। इन जे करे उलमा जनाज़े जी नमाज़ खे ऐं निकाह खे हिक ॿिए सां तशबीह ॾिनी आहे। हू बि घोट आहे, ही बि घोट। हू घोट जंहिंजो निकाह थींदो आहे हुनजे लाइ बि सॾु ॾिबो आहे। दोस्तनि खे, मिटनि माइटनि खे, न्याणियुनि छाणियुनि खे, पाड़े वारनि खे ॿुधाइबो आहे।
ही जेको मरी वियो हिन जे लाइ बि ॿुधी कबी आहे, दोस्तनि खे मिटनि माइटनि खे न्याणियुनि सियाणियुनि खे पाड़े वारनि खे ॿुधाइबो आहे हू बि घोट आहे ही बि घोट। हुते जन महिल मिट माइट दोस्त बाबा पाड़े वारा न्याणियूं सियाणियूं पहुचंदियूं चवंदा बाबा घोट खे वेंजारियो। हिते भी जन महिल पाड़े वारा मिट माइट दोस्त बाबा पहुची वेंदा चवंदा बाबा जनाज़े खे गुस्ल करायो। आए हू भी घोट आहे ही भी घोट। हुन घोट खे वेंजारियो ईंदो चवंदा किथे आहिनि घोट जा कपिड़ा, किथे आहे घोट जो बूट, किथे आहे घोट जो पटको ऐं टोप। हिन घोट खे जन महिल गुस्ल करायो ईंदो चवंदा बाबा किथे आहे घोट जो कफन, किथे आहे लिफ़ाफ़ो, किथे आहे अलफी। हुन घोट खे कपिड़ा पाराया वेंदा, हिन घोट खे कफन पारायो वेंदो। हू घोट जन महिल तयार थी वेंदो त हुन जे लाइ सेज विछाई वेंदी। ही घोट जन महिल तयार थी वेंदो त हिन जे लाइ बि सेज विछाई वेंदी। हू जन महिल घोट सेज ते अची वेंदो चवंदा किथे आहे मौली साहब जो निकाह पढ़ाए। हिन घोट खे जन महिल सेज ते सुम्हारियो वेंदो चवंदा किथे आहे मौली साहब जो जनाज़ो पढ़ाए। आए हू भी घोट आहे ही भी घोट। हुन घोट जो निकाह थींदो, घोट आॾो हूंदो, ॼाणी सभु पोयां हूंदा। हिन घोट जो जन महिल जनाज़ो थींदो, जनाज़ो आॾो हूंदो, कांधी सभु पोयां हूंदा। हुन घोट खे वठी वेंदा कुंवार जे कमरे में, पोइ दरियूं बि बंदि कंदा, दरवाज़ो बि बंदि कंदा, चवंदा बाबा हाणे निकिरो घोट ॼाणे कुंवार ॼाणे। हिन घोट खे बि कांधी खणी वेंदा कब्रस्तान में, कब्र में सुम्हारींदा, सामीअ में सुम्हारींदा, मिटीअ जा बुक भरे, कोडर जा लपा भरे करे लतुनि सां लटींदा, कब्र जो निशान ठाहे चवंदा बाबा हाणे वापसि हलो घोट ॼाणे कब्र ॼाणे। इन जे करे मुंहिंजे नबी फरमायो जन महिल ही निमाज़ी घोट मरी थो वञे हिन खे कब्र में दफ़न करे था अचनि, फरिश्ता चवनि था नम नम कनऊ मत अरूस, ओ घोट निंड कर। जो हू घोट शादीअ जी पहिरीं राति कुंवार सां सुकून में हूंदो आहे, कब्र बि तुंहिंजे लाइ कुंवार अथई, नमाज़ जे सदके क़यामत ताईं ॿियो मज़ामा। मां त चवंदो आहियां ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे हिन घोट खे पहिरीं राति कुंवार सां कमरे में एतिरो सुकून न मिलंदो आहे जेतिरो हिन नबी जे उम्मती खे कलमे पढ़ण वारे मुस्लमान मुवहिद नमाज़ी खे कब्र में पहिरीं राति सुकून मिलंदो। या नमाज कब्र में भी हलंदव, पर महशर जे मैदान में भी नमाज खां सवा चारो कोन अथव। मां नथो चवां क़ुरान तो फमा यौम युक्शफु अन साक़ व युदऊन इला सुजूद। 29 सिपारो सूरत कलम तो पढ़ा क़ुरान तो फमा जॾहिं पिनी खोली वेंदी। सवाल तो वेद रब खे पिनी आहे छा? मुफ़स्सिरीन हज़रात लिखंदा इंसान जी कदे कावड़ हूंदी आहे, पोइ बाहूं बि कुंजींदो आहे, वर बि मथे खणंदो आहे, पोइ कावड़ में चवंदा बीह मां तोखे न छॾींदुसि। अल्लाह असांजी मिसाल ऐं तशबीह खां पाक आहे, पर रब बि क़यामत जे ॾींहुं कावड़ ऐं गुस्से में हूंदो, रब फरमाईंदो ज़रनी वमन युकज़िब बिहाज़ल हदीस। अल्लाह असांखे फरमाईंदो छॾियो अॼु मां रब खे, त मां रब उन्हनि मुजरिमनि खे ॾिसां जन मुंहिंजे क़ुरान ऐं मुंहिंजे नबीअनि जे फरमान खे कूड़ो सम्झो। अज मां रब न छॾींदोसान। क़ुरान तो फरमाए यौम यत्तबिऊन अद्दाई अला इवजलह, क़यामत जो ॾींहुं थींदो पूरी दुनिया जा इंसान हिकिड़े धनार जे कढ लॻंदा, जंहिंमें हार जे पोयां मेंहूं, गवार जे पोयां गऊं, बकरार जे पोयां बकरियूं, रेढार जे पोयां रिढूं, ओठार जे पोयां उठ। क़यामत जो ॾींहुं थींदो क़ुरान तो फरमाए हिकिड़ो धनार हूंदो, पूरी दुनिया जा इंसान सभु उन धनार जे कढूं।
सब माण्हू क़ब्र मां ॿाहिरि निकिता वलक़द जीतुमूना फुरादा कमा ख़लक़नाकुम अव्वल मर्रा कुरान तो फरमा जीअं पहिरियों दफ़ो तव्हां अम्मा जे पेट मां ॿाहिरि आया हो मथो गाढ़ो पेरो गाढ़ा जिस्म ते कोई कपिड़ो कोन हो कुरान तो फरमा क़यामत जो ॾींहुं थींदो जॾहिं तव्हां क़ब्र मां उथंदो त इन नमूने सां तव्हां रब जे आॾो अचे बीहंदो मथो गाढ़ो हूंदो पेरो गाढ़ा हूंदा जिस्म ते कोई कपिड़ो कोन हूंदो जीअं बच्चो अम्मा जे पेट मां ॿाहिरि निकिरंदो आहे हीअं पूरी दुनिया जा इंसान क़ब्रुनि जे पेट मां ॿाहिरि निकिरी वेंदा अम्मा शाद किसे हरिजाल वन्निसाउ जमीअन यंजुर बाज़ुहुम इला बाज़ सही मर्द भी उते औरतूं भी उते मर्दन जे जिस्म ते भी कपड़ो न औरतुन जे जिस्म ते भी कपड़ो न ई त हया ऐं शर्म जो मक़ाम हूंदो मर्द औरतुन खे ॾिसंदा औरतूं मर्दन खे ॾिसंदियूं नबी साईं फरमाया आशा अल अम्रु अशद्दु मिन अन यंजुर बाज़ुहुम इला बाज़ आशा मामलो एॾो सख़्तु हूंदो एॾो दर्दनाक ॾींहुं हूंदो जो मर्द खे ज़रूरत न थींदी जो औरत ॾे निहारे औरत खे ताक़त न थींदी जो मर्द ॾे नज़र अल्लाह जो गज़ब कर जुम्बश हरकत में हूंदो ज़मीन तत्ता में जी बजी वेंदी सिजले जे बराबर अची पहुचंदो अॼु थोरी गर्मी थी आहे त फतको पिया क़यामत वारी गर्मी खे यादि 70 दफ़ा हिन खां वधीक गर्मी सब माण्हू ने धनार जी कॾ हूंदा 120 सिफ़ूं हूंदियूं नबी साईं फरमायो 40 सिफ़ूं 1.25 लख नबियनि जे उम्मत जूं 80 सिफ़ूं अकेले मां मोहम्मद मुस्तफ़ा जे उम्मत जूं ये सब जेके बीठा आहिनि जेके पाणी पीता ठीकु जन पाणी पीतो वेही रहो मौलवी असदुल्ला बि अचे पियो ये ॿार जेके बीठा आहिनि ये अंदरि अची वियो ये मजलिस ही आहे ईदगाह वारे जेका हद आहिनि इहा मजलिस इन मजलिस के फरिश्ता घेरो करे था बीहनि जेका ॿाहिरि बीठा उहे इन मजलिस जे सवाब खां परे तने के सवाब दीनीअ सां आया हो त अची वियो समझो था सिंधी ॿोलीअ ॿाहिरि जेके बीठा आहिनि लोड़े जे ॿाहिरि कुझु सम्झंदा अलाए कोन था सालारनि जो कमु आहे त हिननि खे अंदरि विहारे सालारनि जी इहा ड्यूटी थो रहे त दरवाज़े ते डंडो खणी बीह रहनि त मथां केरु अंदरि अचे अचो बाबा मौलवी असदुल्ला बि अचे पियो तव्हांजो पसंदीदा असांजी मिड़ई ॻाल्हियूं ॿुधो फ़क़ीरानी पंहिंजी ॻाल्हि कोन था कयूं अलाह ई अलाह जे रसूल जी ॻाल्हि ही मेलो मलाखड़ो न आहे ही को सियासी प्रोग्राम न आहे मेलो हूंदो आहे कुकड़नि जी मेल कुतनि जी रिछ जी बछ पोइ जिथे वेठा हुजो जीअं वेहो तव्हांजी मर्ज़ी सुता पिया हुजो तव्हांजी मर्ज़ी ही क़ुरान मजीद जी मजलिस आहे हिन जा आदाब जुनैद बगदादी मल्लो हुयो हिकिड़े सैयद जो अदब कयईं त हिनखे मल में कीअं दसियां वीचारो अदब में किरी पियो त भली सैयद खटे इनाम सैयद खे मिले अल्लाह खे जुनैद बगदादी जी जुनैद मल जी या अदा एॾी वणी वई जो जुनैद मल जुनैद बगदादी बणिजी वियो कादरी सिलसिले जो अॻवान बणिजी वियो फज़ाइल बिन अयाज़ वक़्त जो बदनाम धाड़ेल हुयो ॻोठ जो अची घेरो अॻे धाड़ेल निकिरंदा 20 जो ईअं हूंदो सब दाड़ेल घाटन ते बीठा फज़ैल बिन अयाज़ मस्जिद जे गेट ते बीठो जेके भी वडेरा ताजर वापारी हुया नमाज पिया पढ़न इन नमाज़िन जो अदब कयो त भला नमाज पढ़ी पूरी कन त पोइ हिननि खे अगवा कया नमाज में पेशमाम आयत पियो पढ़े अलम यानि लिल्लज़ीना आमनू अन तख्शा कुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह वो वक्त कॾहिं ईंदो जो ईमान वारनि जूं दिलियूं अल्लाह जे ख़ौफ़ जे करे नरम थींदियूं फज़ैल जे हथ मां तलवार किरी पई चई भला या अल्लाह वो वक्त अची वियो अॼु फज़ैल जे पत्थर दिलि पाणी बणिजी वई हिकिड़ी आयत अदब ऐं इतराम सां ॿुधाई जेको वक़्त जो बदनाम धाड़ेल हुयो उहो फज़ैल वक़्त जो वलीउल्लाह उहो बि शराबी हो हिकिड़ी राति एतिरो
जो शराब पीते जो गिट्टीअ में किरी पियो जंहिंमहिल रात जो पोयों पर थियो होश आयुस ॾिठे ते हिकिड़ो पन्नो आहे उन ते अल्लाह जो नालो लिखियलु हुयो अल्लाह जे नाले जो अदब कई उनखे चुमी ॾिनई अखियुनि ते रखी वञी अलमारी में रखियईं अल्लाह के बिशराफी जी याद आए दी वणी वई जो रब बिशराफी के शराबनि जे कतार मां कढी वली आहिनि जे कतार में बिहारे जुनैद जमशेद नाचू ॿुधो नी जुनैद जमशेद सॼी सॼी रात लाहौर में शराब पी किलबन में पाण बि नचंदो हो ॿियनि खे बि नचाईंदो हो इन्हनि तबलीगिन अल्लाह वारनि जो अदब कयईं 5 मिंट इन्हनि जी ॻाल्हि ॿुधाई अल्लाह के जुनैद जमशेद जी याद आहे ॾी वणी वई जो जेको जुनैद जमशेद सॼी रात शराब पी करे पाण बि नचंदो हो ॿियनि खे बि नचाईंदो हो वो सागो जुनैद जमशेद सॼी रात मुसल्ले ते भी रोई करे रब खे मञाईंदो हो पूरी दुनिया में अल्लाह ही अल्लाह जे रसूल जी तारीफ़ कंदो जनी अदब तनी नसीब बाअदब बानस बाबा वे हो अदब सा अदीन कुल्लु अदब दीन सारो जो सारो अदब अदब कंदासीं त इंशाअल्लाह फ़ाइदो थींदो ॿियो फ़ाइदो न थिए त हितां वेंदासीं त इंशाअल्लाह गुनाह माफ़ करे क़ुरान दो फमा यौमइज़ि यत्तबिऊन दाइया सब माण्हू धनार जे कढूंदा ला इवज केर बि हेॾे होॾे न निहारींदो न हेठाई हूंदी न मथाई हूंदी न जबल हूंदा न वारीअ जा दड़ा हूंदा न वाह हूंदा न नरूं हूंदियूं न डंडूं हूंदियूं न दरिया हूंदा ये सॼी ज़मीन तपी लेवल में हिकु थी वेंदी बस फला तस्मउ इल्ला हमसा रब फमा मुंहिंजा महबूब हर में खड़ इंसान बीठा हूंदा पर किथों बि तोखे आवाज़ ॿुधण में न ईंदी थोरी थोरी भुङ भुङ हूंदी एतिरो हिकु ॿिए खां पुछा कंदा निहारींदा आॾो पासे वारे खां पुछा कंदो आहे काॾे था वठी अब्दुल वाहिद जी असांखे काॾे था वठी वञनि एतिरी पुछा कंदा का नेकी अथई जो उते अॻिते हली मुंहिंजी जान छुटे उते पुछा नेकीअ जी थी पैसे जी पुछा न थींदी पैसो केतिरो का शइ न बदन ते कपिड़ा कोन हूंदा त पैसो केॾो ईंदो न ज़मीन हूंदी न मेयूं हूंदियूं न बकरियूं हूंदियूं न रेडूं हूंदियूं बदन ते कफन भी कोन हूंदो सब ईअं नंगा हूंदासीं बग़ैर नेकीअ जी पुछा थी का नेकी अथई का हिकिड़ी नेकी तॾहिं हाजी साहब जान छुटी अॼु नेकिन जा दरिया पिया था वहनि असांखे परवाह ई न आहे वाह पिया था वहनि आहे या न नबी साईं फरमायो जेको मुंहिंजो उम्मती वुज़ू थो करे हथ थो धोए त हथनि जा गुनाह ख़तम मुंहुं थो धोए त मुंहं जा गुनाह ख़तम पेर थो धोए त पेरनि जा गुनाह ख़तम वुज़ू करे मस्जिद ॾे थो अचे हिकु विख थो खणे 10 नेकियूं थियूं लिखजनि 10 गुनाह था माफ़ थियनि 10 दर्जा था जन्नत में मिलनि मुझे नबी फरमायो अलिफ लाम मीम हिकिड़ो हर्फ न आहे अलिफ जुदा लाम जुदा मीम जुदा जेको पढ़े तो अलिफ लाम मीम उन जे नाम अमाल में 30 नेकियूं थियूं लिखजनि 30 गुनाह था माफ़ थियनि 30 दर्जा था जन्नत में बुलंद थियनि बाज़ उलमा फरमाइनि था न न अलिफ में 3 अखर लाम में 3 अखर मीम में 3 अखर जेको पढ़े तो या ॿुधे तो अलिफ लाम मीम उन जे नाम अमाल नामे में 90 नेकियूं थियूं लिखजनि 90 गुनाह था माफ़ थियनि 90 दर्जा था जन्नत में बुलंद थियनि उलमा हिसाब कयो आहे कंप्यूटर ते इन ज़रिए सां जेको हिकिड़ो मुस्लमान क़ुरान मजीद जो ख़त्म पढ़ंदो या ॿुधंदो उन जे अमाल नामे में 1 खरब 70 अरब 1 खरब 70 अरब 83 करोड़ 58 लख 80 हज़ार नेकियूं उन जे अमाल नामे में थियूं लिखजनि सुभान अल्लाह ॾाढा चओ
एतिरा पैसा मिलन पोइ ॾाढा सुभाणे अल्लाह चवनि जेको हिकिड़ो क़ुरान मजीद जो ख़त्म थो पढ़े या ॿुधे थो उनजे अमालनामे में 1 खरब 70 अरब 83 करोड़ 58 लख 80 हज़ार लेकिन उनजे अमालनामे में बाबा नेकिन जो हिते क़दुरु न आहे नेकिन जो क़दुरु क़यामत जे ॾींहुं थींदो जॾहिं नेकिन जी बाज़ार लॻंदी जॾहिं नेकिन जी मंडी लॻंदी पोइ उते नेकिन जो क़दुरु आहे अंबनि जो क़दुरु बाज़ार में आहे ज़मीन ते त कुता बिल्ला बि खाइनि पिया गिदरनि जो क़दुरु हिंदाणनि जो क़दुरु बाज़ार में आहे मंडीअ में आहे बसरनि जो क़दुरु मंडीअ में आहे बाज़ार में आहे ज़मीन ते त कुता बिल्ला पिया खाईंदा आहिनि इन्हनि नेकिन जो क़दुरु क़यामत जे ॾींहुं थींदो जॾहिं नेकिन जी बाज़ार लॻंदी मुझे नबी फरमायो नेकी एतरी त कीमती थी वेंदी एतरी त नेकी कीमती थी वेंदी जो पुट पीउ खे चवंदो बाबा हिकिड़ी नेकी ॾे मुंहिंजे जन्नत जन्नम जो मसलो आहे पीउ चवंदुसि तूं आई केर जो मूंखां नेकी थो वठी वरी मां वटि ईंदो अम्मा भला तूं हिकिड़ी नेकी ॾे मुंहिंजे जन्नत जन्नम जो मसलो आहे मां चवंदुसि मां तोखे सुञाणा ई कान थी क़ुरान तू बमा यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्ज़ियतिन अम्मा अर्ज़ात खीर प्याक बच्चो बुखई उन में तड़पंदो पियो रड़ियूं पियो कंदो अम्मा ॾिसंदी पई अम्मा खे रहम न ईंदो जो बच्चे खे खणी करे खीर प्याक अबे खे रहम न ईंदो मां खे रहम न ईंदो त पीउ मां खां वधीक केरु आहे भाइर आहिनि साला ज़ालू आहिनि उस्ताद मुर्शिद एतिरी नेकी कीमती थी वेंदव अॼु नेकिन जा दरिया था असांखे परवाह कान्हे अचूं बि अचा टाइम सीराए निंड फिटाए कमकार छॾे जलसे में अचूं था ॿाहिरि बीठा जेतिरो वक़्तु जलसे में अचो तेतिरो वक़्तु अदब सां वेहंदा एतिराम सां असांजा हज़रत देर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा जॾहिं बानो क़ुरान मजीद जी मजलिस में वेहंदो आहे ज़िक्र कंदो आहे क़ुरान मजीद पढ़ंदो आहे ज़िक्र जी मजलिस में क़ुरान जी मजलिस में वेहंदो आहे त हुनजे जन्नत जे बंगुल में ठक ठक शुरू थी वेंदी आहे के फरिश्ता सिर सोन जी खयूं पिया अचनि के चांदीअ जी खयूं पिया अचनि के मुश्कई अंबर जो गारो पिया ठाहिनि के अंबनि जा बाग पिया पोखिनि के खजनि जूं जतियूं पिया पोखिनि के नारगियुनि जा बाग के सूफ़नि जा बाग पिया पोखिनि फरमाईंदा पर जॾहिं बानो अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल थी वेंदो आहे बेहयाइन बुछड़ाइनि जे प्रोग्राम में पंहिंजो वक़्तु ज़ाय कंदो आहे होटलुनि ते ड्रामा ऐं फिल्मूं ॾिसंदो आहे पोइ फरिश्ता तेशियूं कमियूं मारा उछलाए हथ ॿधी वेही रहंदा तव्हां चाहियो था त असांजे जन्नत जे बंगुलनि जो कमु हले या बंदि पियो हुजे मां दवाइज़नि में चवंदो आहियां इहे असांजा मुस्लमान मोबाइल तौहीद परस्त पाड़े में इलाइक़े में को जलसो ते को आलिम अचनि सुबुह खां वठी शाम ताईं या मगरिब खां वठी 12-1 बजे ताईं वेही करे अदब ऐं एतिराम सां रुॻो असां क़ुरान ॿुधूं तॾहिं बि शैतान एॾो हरामी आहे जो हिते बि छॾे नथो हिते बि गॾु बीठो आहे मता हिन जे जन्नत जे बंगले जो कमु हले चवंदुसि ॿाहिरि वेह कचहरी अदब ऐं एतिराम सां क़ुरान मजीद ॿुधूं त बंगला ठही वेंदा की न उते को हिकिड़ो मिस्त्री आहे 70,000 मिस्त्री ऐं उहे जन्नत वारा मिस्त्री हिननि राज़नि जा ॻाल्हि जो बसिरूं थपे वरी सिगरेट पिया पिया हिकिड़ो बाग ॾेई वरी चवंदा चांहि चाढ़ी ही मिस्त्री त चटी आहे साईं मोहम्मद कासिम साहब फरमाईंदो आहे जेतिरो सिर जो ख़र्चु एतिरो लॻाइण जो ख़र्चु सिर घणे थी हिननि मिस्त्रियुनि जा ॻाल्हि 70,000 मिस्त्री हुजनि राज़ा लखनि जे तादाद में मज़दूर हुजनि ॿुधायो मगरिब खां वठी 1 बजे ताईं अधु बंगलो त ठही वियो रुॻो जलसा अदब ऐं एतिराम सां ॿुधो नी हिते जेको अचूं था तॾहिं बि असांजा बंगला ईमान जे करे ठही विया असां कयो त इंशाअल्लाह जिथे बि ईंदासीं अदब एतिराम सां वॾो आलिम हुजे नंढो हुजे सुर वारो हुजे बिना सुर जे हुजे जोगी साहब हुजे या मौली असदुल्ला हुजे सभिनीनि जो वाइज़ अदब ऐं एतिराम सां बसि दुआ कयो अल्लाह असांजी हाज़िरी क़बूल फरमाए ॾाढी ख़ुशी थी जो बाबू सलीम साहब पंहिंजे वॾड़नि जे ईसाले साहब जे लाइ 8 साल
दीनी प्रोग्राम रखे भी तमाम भी अज़म के तो असां ख़ैरातूं कंदासीं त हिन नमूने वॾनि जे ईसाले सवाब जे लाइ ख़ैरात कयो त क़ुर जो वाइस आलिम अचनि दीन जूं ॻाल्हियूं थियनि हिन जलसे मां जेकॾहिं हिकिड़ो मुस्लमान बि सुधरी वियो न का हिक जे अखियुनि मां बगोड़ा वही आया सम्झो त असांजे चाचे गुल मोहम्मद साईं मोहम्मद इब्राहिम जी मग़फ़िरत जो फ़ैसिला थी विया ऐं जंहिं जलसनि में गॾु आयो आलिमनि सां इंशाअल्लाह रोडनि रस्तनि ते आलिमनि सां गॾु हूंदासीं उलमा जेकॾहिं सॾु कनि त बाबा अचो मैदान में इंशाअल्लाह मैदान में अचिबो नी ये रुकनी साज़ी पे थी हले कारी साहब तव्हांखे दावत ॾिनी मां भी तव्हांखे दावत थो ॾियां त तव्हां सभु हिन नेकनि जे काफ़िले में शामिल थी इहो फारम भरियो हाणे हले पे रुकन साज़ी 96 में ठेड़ी में मां भी उन जलसे में कंडियारे में गाड़ी भरे वियासीं अदा साईं ॿेर वारनि रुकन साज़ी जी शुरूआत थी वो साईं जन फारम भरियो उन वक़्तु 10 रुपया क़ीमत आई डॉक्टर साहब भरियो वो साईं जन तकरीर में उहा पर्ची हथ में रखी फरमाया क़यामत जो ॾींहुं थींदो रब मूंखां पुछा कि अब्दुल करीम तो छा हूंदो आहे मां रब खे अर्ज़ु कंदुसि या अल्लाह ॿिया त मुंहिंजा नाक़िस अमल आहिनि हिकिड़ो मुंहिंजो अमल आहे मां हिननि नेकनि सालनि जी जमायत में शामिल हुयुसि ही तुंहिंजा नेक बाना साले बाना इंशा अल्लाह मूंखे यकीन आहे त हिननि सालनि जी जमायत में हुजण जे करे रब मूंखे माफ़ करे छॾे सुकारा आहिनि जेके अॼु वाइदो कनि जलसे में त इंशाअल्लाह असां सुबुह जो या जंहिं वक़्त में भी मौलवी अब्दुल हमीद आयो कारी साहब अब्दुल हमीद पर्चूं मिलियूं आहिनि तो वटि इहे रसीदूं पहुतियूं आहिनि न सो पंहिंजे बचनि ॿारनि समेत जंहिंजा बि शनाख़ती कार्ड ठहियल आहिनि अम्मा हुजे भेण हुजे घरवारी हुजे न्याणी हुजे उन्हनि सभिनी खे हिन नेकनि जी जमात शेख उल हंद जे काफ़िले में दाख़िल हिन जमात जा पाकिस्तान में पहिरियां अमीर हज़रत साईं मौलाना अहमद अली लाहौरी सचो सुभान अल्लाह साईं अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह हिन जमात जा अमीर आहे तव्हांखे ख़बर आहे साईं लाहौरी साईं अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह जी ख़बर अथव केरु आहे साईं अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह हुनजो वालिद साहब हुनजी वालिदा सिख आहे मुस्लमान थियो दारुल उलूम में पढ़ंदो हुयो उनजी वालिदा सुबुह शाम अचे हज़रत साईं अहमद अली खे लठियूं अची हणे वरी लठ जो कुराड़ी को छॾाइजी वञे त वरी मौलाना लठ खणी करे पंहिंजे अम्मा खे ॾींदा हा अम्मा भली तूं लठियूं हण इंशा अल्लाह मां तोखे बि न छॾींदुसि पर मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन खे बि न छॾींदुसि हुनजी शादी कीअं थी ख़बर अथव हिकु नेक साले बानो आयो आहे शेख उल हिंद वटि चई साईं मुंहिंजी न्याणी जवान थी वई आहे मूंखे घोटु खपे को नेक साले बानो हुजे अॻे ईअं हूंदो बुज़ुर्ग ईअं ई पंहिंजी न्याणी जी शादी कराईंदा हज़रत शेख उल हिंद फरमायो मुंहिंजे मदरसे में कोई तालिब इल्म आहे न्यू मुस्लिम तवजो करियो बस आख़िरी ॻाल्हि घर घाट कोन अथसि मां अथसि कुराड़ी जेका सुबुह शाम ईंदी आहे लठियूं अची हणंदी अथसि पर वीचारो पंहिंजी माउ खे लठ खणी करे ॾींदो आहे कॾहिं बि पंहिंजे माउ जे साम्हूं न थियो आहे हज़रत साईं लाहौरी रहमतुल्लाह अलैह फरमायो मूंखे साईं शेख उल हिंद घुरायो मां आयुसि मुंहिंजे सहुरे जो मूंखे ॾिठो चई साईं मां पंहिंजी न्याणी हिनखे ॾिनमि सभु चयो सुभान एतिरो बि कोन पुछई त हिनखे कोई घर आहे या पघार अथसि न बसि सॼे मदरसे में हुल थी वियो अहमद अली जी सुबुह जो शादी पई थिए तालिबनि चयसि त को नओं वॻो त वठि साईं अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह फरमायो मां चयोमांनि यार मूं वटि पैसा कोन्हनि जो मां नओं वॻो पायां शादी हिकिड़े तालिब चयो मूं वटि नओं वॻो आहे उहो सुबुह जो शादी ते तूं पा साईं अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह फरमायो यार मुंहिंजो ज़मीर मूंखे इजाज़त नथो ॾे जो मां शादीअ ते उधारो वॻो करे वॻो पायां पराओ वॻो पायां जहिड़ो आहे तहिड़ो आहे हीउ पंहिंजो वॻो आहे तालिबनि चयसि भला हिनखे धो त सही सभु चयो सुभान हिकिड़ी गोॾो हुयसि ॿियो कुर्तो हुयसि साईं फरमाईंदो मां राति जो धोतमि सियारे जी राति सुबुह जो सिज बि देरि सां उभरे वॻो सुको ई कोन सिज निकितो मां पंहिंजा कपिड़ा पियो सुकायां त मुंहिंजा सावरी आका पहुचा
चऊं काथे आ घोट साईं अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा मां वा आली गोड आलो कुर्तो पाए करे अचे निकाह जे तकरीर में वेठुसि मुंहिंजे सोहरे मूंखे ॾिठो सम्झी वियो त मुंहिंजे न्याणे खे वॻो बि इहो हिकिड़ो आहे जेको कल्ह हिनखे पातल हुयो वरी साॻो धोई अचे पातो अथई इहो बि हुनखे यकीन थी वियो त यार वटि वॻो बि इहो हिकिड़ो ई आहे। इन हालत में साईं फरमाईंदा मुंहिंजी शादी थी 8 ॾींहं मुंहिंजे घर में फाको खाइण जे लाइ काशे न महीने ॿिनि खां बाद मां पंहिंजी घरवारी खे वठी वियुसि माइटनि ॾे घुमाइण जे लाइ त मुंहिंजी ससु पंहिंजी न्याणीअ खां पुछा कई मुंहिंजी घरवारी खां पुट ॾे हवाल कीअं पियो वक़्तु गुज़रे त मुंहिंजी घरवारी पंहिंजे माउ खे जवाब में चयो अम्मा अल्लाह मुंहिंजे बाबे जी ज़िंदगी में बरकत फरमाए हिकिड़े न्याणे खे मरण खां बाद जन्नत जा घोट मिलंदा हाल मूंखे जहिड़े ई रब जन्नत जो घोट ॾिनो हालांकि महीननि जा महीना मुंहिंजे घर में फाको हूंदो। साईं लाहौरी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा इहा मुंहिंजे ज़िंदगी जी शुरूआत हुई 1953 में साईं जन फरमाईंदा इहो पहिरियों दौरो मुंहिंजो हिन वक़्तु 1953 में साईं जन फरमाईंदा मुंहिंजे दस्तरखाने तां ताइफ़ जा मेवा कोन था खुटनि मक्के मदीने जूं खाड़कूं मुंहिंजे दस्तरखाने ते नथियूं खुटनि हालांकि उन वक़्त में पैदल या बहरी जहाज हूंदा हवाई जहाज बि कोन हा माना ताइफ़ जा मेवा। साईं लाहौरी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा अॼु गुजरात जे नवाबनि जूं बेगमात मुंहिंजे घर में ईंदियूं आहिनि मुंहिंजे घरवारी खां ॿुहारी वठी करे बरकत ख़ातिर मुंहिंजे घर में नवाबनि जूं घरवारियूं ॿुहारी ॾींदियूं आहिनि त जीअं असांखे बरकत हासिल गुजरात जा नवाब सरदार जन महिल वफ़ात करे विया उलमा खां तव्हां पुछी ॾिसो 4 महीना साईं लाहौरी रहमतुल्लाह अलैह जे क़ब्र जे मिट्टी मां जन्नत जी ख़ुशबू पई अचे पछाड़ी में बुज़ुर्गनि दुआऊं घुरियूं या अल्लाह हिन ख़ुशबू खे ख़तम कर न त माण्हू मिट्टी खणी वेंदा हिकिड़े अल्लाह वारे ख्वाब में ॾिठो आहे साईं लाहौरी खे पुछा कयूं साईं तव्हांजो छा हाल थियो साईं लाहौरी रहमतुल्लाह अलैह फरमायो मरण खां बाद मुंहिंजी रब जी आॾो पेशी थी मां रोआं पियो साईं लाहौरी रोंदा घणो रब फरमा अहमद अली तूं अञा रोई थो तुंहिंजे रोअण जो त वक़्तु ख़तम थी वियो हाणे रो न मां रब तोखे त माफ़ कयो पर तुंहिंजे भरिसां जेके सुता पिया उन्हनि खे बि मां माफ़ कयो। इहे अॻवान अथव इन जमियत उलमा इस्लाम पहिरियों अमीर पाकिस्तान जो इहो हज़रत साईं अहमदुल्लाह अलैह जी रहमतुल्लाह अलैह इन जमात जा अॻवान सो तव्हां जेके मुवहिद आहियो तौहीद परस्त आहियो अज़म कयो त बाबा वक़्तु अथव बाक़ी 15-20 ॾींहं खे बचा थिया मतां पछतायो हिननि कुराड़नि सभिनी खे दाख़िल कयो हिन जमात नेकनि सालनि जी जमात अल्लाह सां दुआ आहे अल्लाह ताला तव्हां असांखे दुनिया में बि नेकनि सालनि सां गॾु रहाए आख़िरत में बि नेकनि सालनि सां गॾु उथारियो। अल्लाह ताला असांजे भाऊ सलीम साहिबु हुनजे ॿाहिरि जेको दीनी प्रोग्राम रखियो आहे ख़ैरात कई आहे अल्लाह ताला उन्हनि जे महिनत खे हिम्मत खे जज़्बे खे ताउन खे ख़ैरात खे क़बूल फरमाए। अल्लाह ताला उन्हनि जे वालिदैन चाजू गुल मामन जेके फौत थी विया इन गोठ जा सभिनी जी मग़फ़िरत जा फ़ैसिला फरमाए। उलमा के बयानात सुनने के लिए हमारे YouTube चैनल अलहम्द को सब्सक्राइब करें और घंटी को दबाकर ऑल पर क्लिक करें ताकि हमारी हर वीडियो की नोटिफिकेशन आपको मिल सके। जज़ाकुमुल्लाहु खैरा।